सिंधी पढ़ण सिखो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पढ़ण जे लाइ अखरनि जो अचणु लाज़मी आहे। अखरनि खे सुञाणे उन्हनि जा नाला वठी ऐं ज़ेरूं ज़बरूं ॾेई आवाज़ कढी पोइ लफ़्ज़ ठाहिबो आहे। लफ़्ज़ खां पोइ वरी उन लफ़्ज़ खे जुमिले में कमु आणिबो आहे। जुमिले खां पोइ वरी इबारतूं ठहंदियूं आहिनि। अचो त पहिरीं असीं अखर पढ़ूं। बे, झे, काफ, हणे। बे के हेठां ज़ेर आई आवाज़ निकितो बे। झे के हेठां ज़ेर आई आवाज़ निकितो झे। काफ के मथां ज़बर आई आवाज़ निकितो क। अणे के मथां पेश आयो आवाज़ निकितो ण। हाणे हिननि खे असां हिजे करे पढ़ंदासीं। बे ज़ेरे बे, झे ज़ेरे झे, काफ ज़बर क, अणे पेशोण। लफ़्ज़ ठहियो भिजकण। भिजकण लफ़्ज़ जी माना आहे विफलण। जुमिलो ख़ौफ़ थियण सां इंसान भिजकण लॻंदो आहे। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी पढ़ण सिखो।